शाहबंदर तालुके जे सामूंडी पटियारे शहर चूड़ जमाली में एकता जूं सरगर्मियूं जारी आहिनि। हिन वक़्तु कैंपस प्राइमरी स्कूल चूड़ जमाली पारां 4 दिसंबर एकता ॾियारे जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो आहे, तकरीब मुनक़द कई आहे, जंहिंमें उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां 4 दिसंबर एकता ॾियारे जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। अचो त हिते मौजूदु उस्तादनि ऐं शागिर्दनि खां पुछूं त उहो 4 दिसंबर एकता ॾियारे जे हवाले सां हुननि कहिड़ियूं तयारियूं कनि, उहो ॾींहुं कीअं मल्हाए रहिया आहिनि ऐं कीअं था महसूसु कनि। 4 दिसंबर जे एकता जे हवाले सां वेड़ा वरी वसंदा ख़ुशहाल थींदी सिंध जे हवाले सां गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल जे तरफ़ां अॼु जेको प्रोग्राम थी गुज़रियो, इहो बि हिन तयारी जी हिकिड़ी कड़ी आहे। 4 दिसंबर ते इंशाअल्लाह असां सभु उस्ताद ऐं उन जा शागिर्द ऐलान करियां थो त इन 4 दिसंबर वारी रैली में असां सभिनी जी भरपूर शिरकत रहंदी। असां हिन ॾींहं खे ईद ॾियां मिलाईंदासीं। असां ही जागरता मुहिम जे सिलसिले में प्राइमरी स्कूल चूड़ जमाली जे शागिर्दनि पारां ही नंढो हिकिड़ो प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे। इंशाअल्लाह 4 दिसंबर जो जागरता जे मुहिम में ही प्रोग्राम कयो आहे त ईंदड़ 4 दिसंबर ते प्राइमरी स्कूल चूड़ जमाली जा समूरा शागिर्द ऐं पेटल शाहबंदर पारां समूरा उस्ताद उन एकता रैली में भरपूर नमूने सां शिरकत कंदा ऐं उन में भरपूर हिस्सो वठंदा। ही प्रोग्राम चूड़ जमाली प्राइमरी स्कूल में जेको प्रोग्राम रखियो आहे, इहो 4 दिसंबर जेको एकता जो ॾियारो आहे, पंहिंजो वेड़ा वरी वसंदा ख़ुशहाल थी सिंध जे सर हेठि। असांजे प्रोग्राम न फ़क़ति हिते पर सिंध जे हर स्कूल में, भले सिंध खां ॿाहिरि बि जिते जिते सिंधी माण्हू मौजूदु आहिनि, हिन ॾींहं खे पंहिंजो क़ौमी ॾींहुं सम्झनि था, क़ौमी ईद सम्झनि था। इंशाअल्लाह 4 दिसंबर ते भरपूर नमूने सां मिलाईंदासीं। सिंध भले कहिड़नि बि मरहलनि मां गुज़री आहे, पर जॾहिं बि ॾियारो आयो आहे, धरती जा वारस उथी बीठा आहिनि। इंशाअल्लाह आख़िर ताईं सिंध धरती सां प्यार सलामत रहंदो। ख़ुशी जो ॾींहुं आहे, असीं हर साल मल्हाईंदा आहियूं, असांजो एकता जो क़ौमी ॾींहुं आहे। जी नाज़रीन, चूड़ जमाली कैंपस प्राइमरी स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणु आहे त 4 दिसंबर एकता ॾियारो असां लाइ क़ौमी ईद जीअं आहे, असीं हर साल जीअं हिन ॾियारे खे बि भरपूर नमूने ते मिलाईंदासीं ऐं पंहिंजी धरती खे बेटा पेश कंदासीं। कैमरामैन वसीम आवाज़ सां गॾु मुस्तफ़ा मेमन, KTN न्यूज़, चूड़ जमाली।